ठीक है गोस वॾी महिरबानी। वीडियो लिंक ज़रिए तफ़सील नाज़रीन मीरपुर ख़ास में वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में ओचितो वाध सबबि अवाम में परेशानी जी लहर पखिड़िजी वई आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ज़रिए तफ़सीलदार आहे असर अली छॾड़। जी असर अली। जी बिल्कुल, हुकूमत पाकिस्तान पारां जेको आहे पेट्रोल जे अघनि में जेका आहे उहा लातादाद जेका अचानक जेका वाध कई वई आहे, उन में पूरे मुल्क समेत मीरपुर ख़ास जी अगर असां ॻाल्हि कयूं त मीरपुर ख़ास में बि जेको मज़दूर जेको दिहाड़ीदार जेको तबिको आहे उन्हनि में परेशानी जी जेका लहर आहे उहा छांइजी वई आहे। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुकूमत पाकिस्तान पारां जेको पेट्रोल जे अघनि में 19 रुपया 90 पैसा ऐं डीज़ल जे अघनि में जेको आहे उहो 19 रुपया 40 पैसा जेका वाध करे पेट्रोल जा जेके अघ आहिनि उहे वधाया विया आहिनि। उन खां पोइ जेको आहे शहरनि में हिकिड़ी वॾी बेचैनी जेका आहे उहा छाइजी वई आहे। उन सां गॾोगॾु असांजी हिते शहरनि सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। शहरनि जो चवणु आहे त जेको आहे हुकूमत जेको पारां जेको पेट्रोल खे वधाइण वारो जेको फ़ैसिलो आहे उहो IMF खे जेको आहे ख़ुशि करण लाइ त कयो वियो आहे, पर आवाम जेको आहे उन जूं जेको आहे रड़ियूं निकिरी आयूं आहिनि। छाजे करे जो हमेशह पेट्रोल जा अघ जॾहिं वधंदा आहिनि त जेको आहे उन सां गॾोगॾु आम वापे जूं जेके शयूं आहिनि उहे वधायूं वेंदियूं आहिनि, पर जॾहिं अगरि पेट्रोल जा जेके अघ आहिनि उहे घटाया था वञनि त आम वापे जूं शयूं जेके आहिनि उहे उते बरक़रार हूंदियूं आहिनि। जंहिंजे करे हींअर जेको आहे जेको 19 रुपया जेको 90 पैसा जेको पेट्रोल आहे उहो वधायो वियो आहे। उन खां पोइ जेको आम वापे जेको हुननि खे इहो ख़दशो आहे त जेको आहे पेट्रोल जे अघु वधण सां आम वापे जूं शयूं खीर दही ऐं ॿियो जेके ज़रूरत ज़िंदगी जो जेको सामान आहे उहो महांगो थी वेंदो, जंहिंजे करे जेको आहे सो परेशानियुनि में इज़ाफ़ो थी वेंदो। दिहाड़ीदार जेको तबिको आहे 6 खां 700 रुपया जेको माण्हू दिहाड़ी कमाए थो उहो अॻे ई जेको आहे पंहिंजे हिकु वेले जी जेका 2 वेलनि जी मानी जे लाइ परेशान आहे। मथां जेको आहे पेट्रोल जा अघु वधाया विया आहिनि, जंहिंजे करे अञा जेको आहे वधीक जेके मज़दूर दिहाड़ीदार जेको तबिको आहे उनखे परेशानी जेका आहे उहा पेश ईंदियूं। जंहिंजे करे जेको आहे आवाम पारां इहो मुतालबो कयो पियो वञे त जेको आहे आम वापे जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जा रेट जेके आहिनि उहे अघु करे का अहिड़ी हिकमत अमली जोड़ी वञे जंहिंसां आवाम खे को रिलीफ मिले। जी।